नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त घोटकी में खबर ॾींदा हलो सिंध हुकूमत तरफा पहिरें खां 5 क्लास ताईं मुफ्त दर्सी किताब तक़सीम करण वारी एक तकरीब तालका एजुकेशन प्राइमरी ऑफिसर घोटकी मोहम्मद यूसुफ दांदो जी सदारत में कोठाई वई, जंहिंमें पेटे अलिफ तालका घोटकी जे अॻवान एजाज अहमद चाचड़, दीन मोहम्मद महर, अब्दुल मान बलो, सिराज अहमद दांदो, हाकिम अली शेख घोटकी जो फोकल पर्सन, गुल हसन चन्ना ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौके ते घोटकी जे मुख़्तलिफ़ स्कूलनि जे हेड मास्तरनि अब्दुल हाई भुट्टो, मोहम्मद इदरीस महर, अब्दुल गनी महर, सैयद जाहिद अली शाह, सादिक अली शाहणाई ऐं ॿियनि खे स्कूली शागिर्दनि लाइ ईंदड़ मुफ़्त दर्सी किताब ॾिना विया। उन मौके ते तालका एजुकेशन प्राइमरी ऑफिसर घोटकी मोहम्मद यूसुफ दांदो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त सिंध हुकूमत तालीम खे वधीक बहितर ऐं उजागर करण लाइ तालीम मुकमल मुफ़्त कई वई आहे। ॿारनि जे वालिदैन खे घुर्जे त पंहिंजनि ॿारनि खे सरकारी स्कूल में दाख़िल कराइण सां गॾु पाबंदी सां स्कूल मोकिलिन, जॾहिं त तालीम खे बचाइण लाइ समाज जे हर फर्द खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुर्जे। हिन चयो त तालका घोटकी जे 317 गवर्नमेंट प्राइमरी स्कूलनि में मुफ्त दर्सी किताब तक़सीम कया वेंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।